हिते आम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त SLF में प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जे उनवान हेठि वेहक थी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी, सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास, ज़हीर मीरानी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंधी मीडिया ॿियनि इदारनि खां वधीक सघारी आहे। सिंधी मीडिया जो मुज़ाहमती किरदारु रहियो आहे, जंहिं मां कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ पहुचंदी आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं त नाले वारे सहाफ़ी ज़हीर मीरानी चयो आहे त PTI सरकार खां पोइ सिंधी मीडिया तमामु घणो कमज़ोर थी आहे। लॻे थो त हीअ हुकूमत आई मीडिया खे कमज़ोर करण लाइ आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। हिकु बार ॿीहर अहम ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा रहूं त उन मौक़े ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंधी मीडिया ॿियनि इदारनि खां वधीक सघारी आहे। सिंधी मीडिया जो मुज़ाहमती किरदारु रहियो आहे, जंहिं मां कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ पहुचंदी आहे। नाले वारे सहाफ़ी ज़हीर मीरानी चयो आहे त PTI सरकार खां पोइ सिंधी मीडिया तमामु घणो कमज़ोर थी आहे। लॻे थो त ही हुकूमत आई मीडिया खे कमज़ोर करण आहे। उन बावजूद सिंधी मीडिया पाण खे ज़िंदा रखियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। लॻे थो त हीअ हुकूमत आई मीडिया के कमज़ोर करण आहे। उन बावजूद सिंधी मीडिया पाण खे ज़िंदा रखियो आहे। इहो चवणु आहे सीनियर सहाफ़ी ज़हीर मीरानी जो। नाज़रीन ख़बर के हवाले से अवां खे वधीक आगाह कंदा रहूं त सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास जो चवणु हो त सिंधी मीडिया सिंधी समाज के तमामु वॾो शऊर ॾिनो, पर वर्कर खे का बि सहूलियत न आहे। जन खे सहूलियतूं न मिलंदियूं उहे करप्शन ही कंदा। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। इहा अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा रहूं। ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से अवां खे आगाह कंदा रहूं त SLF में प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जे उनवान हेठि वेहक थी आहे। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, अपडेट कजो, सीनियर सहाफ़िन जो वधीक छा चवणु हो? जी बिल्कुल मंज़र अॼु SLF जे 3 ॾींहं ते प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे माज़ी ऐं हाल ऐं उन सां गॾु मुस्तक़बिल जे नाले सां सेशन में जेको इतलाह सारे सूबाई वज़ीर सईद गनी, सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास, धरती TV जो MD ऐं सीनियर सहाफ़ी ज़हीर मीरानी, सीनियर सहाफ़ी अब्दुल सरोही स्पीकर तौर शरीक थिया। हिन सेशन जो मेज़बान रियाज़ सोहेल हो। हिन में सेशन में सीनियर सहाफ़ी ख़ासि तौर ते मज़हर अब्बास चयो त असांजा उहे सञावंद जेके हर तारीख़ुनि में अॻु रहिया, पर जेको आहे उन्हनि पंहिंजी अख़बारूं करण बाद ट्रेड यूनियन यानी कि मुलाज़िमनि जी भले लाइ को बि कमु न कयो। जॾहिं त मुलाज़िमनि खे ऑफर लेटर बि हिन वक़्तु न ॾिना वेंदा आहिनि, उन्हनि खे भर्ती कयो वेंदो आहे, नाले मात्र ऐं ज़बानी चयो वेंदो आहे, जिन वर्कर ऐं मुलाज़िम फील्ड में मारियाजी वञनि था, पर उन्हनि जी का बि जेको आहे फ़ाइदे लाइ का तंज़ीम या उन्हनि जो कमु न कयो पियो वञे। उन मौक़े ते अॼु जेको आहे धरती TV जे MD ज़हीर मीरानी पिणु चयो त सिंधी मीडिया जो किरदारु सदाईं मज़ामती रहियो आहे ऐं PTI सरकार खां पोइ सिंधी मीडिया तमामु घणो कमज़ोर थी वई आहे। लॻे थो त हीअ हुकूमत आई मीडिया खे कमज़ोर करणु आहे। जॾहिं त ज़हीर मीरानी इहो पिणु चयो त उन बावजूद सिंधी मीडिया पाण खे ज़िंदा रखियो आहे। मौजूदा हुकूमत रीजनल कोटा ख़तमु करे छॾियो आहे, जंहिं करे अधु इश्तिहार बंदि थी विया आहिनि ऐं कागज़ बि महांगो थियो आहे। ऐं उन सां गॾु सिंधी मीडिया कराची जे मसइलनि खे जेको आहे हिन वक़्तु जेको पिणु खणे पई, पर उर्दू मीडिया रुॻो कराची खे फोकस करे थी पई। ज़हीर मीरानी जो वधीक चवणु हुयो त जेको सर्कुलेशन आहे उहा पिणु जेको आहे सो उन्हनि जे इशूज़ न करण जे करे घटि थी वई आहे। उन सां गॾोगॾु कालाबाग डैम इशू ते सिंधी मीडिया ते वॾो दॿाउ हुयो। जंग ऐं जान खां शिकायत आहे त उहे सिंधी माण्हुनि जा मसइला हल न पई करे। अॼु जेको आहे सेशन में धरती TV जे MD ज़हीर मीरानी इहो पिणु चयो त जेकॾहिं सिंध में सिंधी उर्दू अख़बारूं जेको आहे सो ॾियनि पियूं त उनजो क्रेडिट सिंध हुकूमत ॾांहुं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी हुकूमत ॾांहुं वञी रही आहे। ऐं उन सां गॾु अॼु इन सेशन में सूबाई वज़ीर सईद गनी इहो पिणु चयो त सिंधी मीडिया इदारनि खां वधीक स्ट्रांग आहे। ॿाहिरां जो माण्हू उर्दू अख़बार उन करे नथो पढ़े, छाकाणि त उनजे इलाइक़े जूं उतां जूं ख़बरूं न पियूं अचनि, छा पियो थिए उन्हनि जो पिणु जेको रिपोर्ट न पियो थिए। इन मज़ामती किरदारु रहियो आहे, जंहिंमां कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ पहुचंदी आहे। सईद गनी पिणु चयो त मुल्क जे बहितरी लाइ आज़ादु मीडिया ज़रूरी आहे। जी आज़ाद मीडिया ज़रूरी आहे। अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंगी अवां जी वॾी महिरबानी।